मुझे चवण इहो आहे त साल खनि थियो आहे इहे गुल हसन मक्सी जा पुट आहिनि, हिकिड़ो अदनान मक्सी, सागर मक्सी, अली हैदर मक्सी। साल खनि थियो आहे इहो मूंखे हेरासमेंट कंदा आया चवंदा आया। मां पंहिंजे बचनि जे ख़ातिर, पंहिंजी इज़त जे ख़ातिर चुप रहंदी रहियसि। मां चयुमि त इज़त जो मसइलो बचनि जो छॾे ॾेसि, पर अॼु मूंसां हिननि इंतिहा करे छॾी। मां जीअं ई रोज़े जी भाॼी वठी अचां पई त रस्ते में हिननि मूंखे गारियूं ॾिनियूं, चयूं त रमज़ान में बि असां बि अचु, असां बि तोखे पैसा ॾींदासीं। त मां हिनखे मुंहुं वापसि करे जवाबु ॾिनो त तव्हां पंहिंजी माउ खे पुछा कयो त उहे काॾे थी वञनि। त उतां खां गॾु मुंहिंजे घर ताईं आयो, मुंहिंजे वारनि खां वठी मूंखे चंबा हईं ऐं मुंहिंजे घर में घिरियो, मुंहिंजी धीअ सां बि विड़ियो। असां सॼी रिकॉर्डिंग कई हुई। चऊं था त हिननि टिनिनि भाइरनि खे, मां चवां थी हिननि खे ॿुधनि, मूंसां नाजाइज़ टिनिनि भाइरनि कई आहे ऐं मूंखे धमकियूं बि ॾिनियूं अथऊं। जेकॾहिं तूं चवंदी आहे की कुझु बि कंदी त असां घर में घिरी ज़्यादती जो निशानो बणाईंदासीं तोखे, तुंहिंजी धीअनि खे। ऐं इन जे करे मूंखे हमेशह टार्चर कंदा आया हुआ। ॾाढो ॾुख सां चवण थो पए त असीं हिकु पासे पाण खे मुहज़ब छॾ रहियूं था। असीं चऊं था असीं क़बाइली बि आहियूं, इज़त नंगनि दंगनि जा वारिस बि आहियूं, पर हिकु नियाणे जेका मुसलसल हिकिड़े साल खां वठी हिरासत थींदी रही, पर अॼु इंतायत या उनजी रस्ता रोक करे उनखे उनजे घर में घिरी करे उन सां विड़िया आहिनि। त अफ़सोस आहे त अची वई थाणे ते, पर उनजी एनसी बि दाख़िल न कई वई आहे, गिरफ़्तार बि न थी विया आहिनि। त असांजो इहो ई मुतालबो आहे त अहिड़नि लोफरनि खे लॻाम ॾियनि, FIR दाख़िल कनि, त जीअं का बि नियाणी सुभाणे ख़ौफ़ज़दा थी के नौकिरी करणु या शहर जे करे वञे त बेख़ौफ़ थी करे निकिरे। शहदादकोट सेक्शन पुलिस थाणे जी हद तोलाणी महले में बेवा फरज़ाना ज़ाल मरहूम एजाज़ भट्टी खे बासर सागर मक्सी घर अंदर तशद्दुद करण ऐं मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि पारां कोडू-मोडू चौक ते धरणो हणी रोड ब्लॉक करे एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते मुतासिर औरत फरज़ाना भट्टी दाईंदे चयो त महले जो दादागीर सागर मक्सी मूंखे हर वक़्तु हिरासा कंदो पियो अचे। केतिरा ई भेरा संदसि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ पुलिस खे शिकायत कई आहे, पर पुलिस बासर ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयार ई नाहे। बेवा फरज़ाना भट्टी जो चवणु हो त अॼु रमज़ान जे भलारे महीने में मूं ख़िलाफ़ नाज़ेबा लफ़्ज़ इस्तेमालु कंदे मुंहिंजे घर में अची मूं समेत मुंहिंजी न्याणी ते बि तशद्दुद कयो आहे। अहिड़ियूं शिकायत थाणे ते करण बावजूदि पुलिस कुझु बि नाहे कयो। हुन चयो त असीं ग़रीब ऐं बेपहुच आहियूं, असांखे अलाह ऐं कानून खां अलावा को सहारो नाहे। असां सां ग़रीब हुजण करे सागर रोज़ानो अहिड़ियूं ज़ियादतियूं कंदो रहंदो आहे। असीं उन ख़िलाफ़ थाणे ते केतिरा भेरा दांह ॾिनी आहे, मगर उन जो को बि अज़ालो न पियो थिए। हुन चयो त अॼु मूंखे पंहिंजे घर अंदरि न्याणी साम्हूं सागर मक्सी मारकुट कई, जंहिंजी दांह मूं पुलिस खे ॾियण बाद शहरनि जी कोर्ट में इंसाफ़ लाइ आई आहियां, जिते शहरनि हिक न्याणी सां थींदड़ ज़ुल्म जो नोटिस वठी मूंसां गॾु कोडू-मोडू चौक ते वेठा आहिनि ऐं इंसाफ़ मिलण ताईं एहतिजाज ख़त्म न कंदासीं। हुन IG सिंध DIG लाड़कानो SSP कंबर शहदादकोट खां मुतालबो कयो त सागर मक्सी खे गिरफ़्तार करे खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। होॾां उन मौक़े ते कोडू-मोडू चौक ते धरणो हणण बाद हुबदार मीर जत, वहाब पंधराणी, ज़ेब सिंधी, शानुल खोसो, आबदा सीलरो, लियाकत जुणेजो, मोतबर चांडियो, इल्ताफ़ सुमरो, हमल खुश्क ऐं ॿिया एहतिजाज में शामिल हुआ। होॾां SHO कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त फरज़ाना भट्टी जी फ़रियाद ते अली हैदर वलद गुल हसन मक्सी, सागर वलद गुल हसन मक्सी, अदनान वलद गुल हसन मक्सी ते FIR दाख़िल कई आहे। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फरज़ाना सां इंसाफ़ कयो वेंदो। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल शहदादकोट।